बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ में बसरे जे सोनारे जो किस्सो हले पियो, जंहिंजा 5 पार्ट असां तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। अॼु उन साॻे किसे जो पार्ट नंबर 6 तव्हांजे ख़िदमत में। कल्ह के किसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हसन ओॾे पंहिंजी भेनरुनि ॾे वियो ऐं हसन जी ज़ाल उन ससु खे मजबूर करे ऐं हमाम में वठी वई। उतां ख़लीफ़े हारून रशीद जी ज़ाल बीबी ज़ुबैदा वटि पहुता ऐं उते हुन बीबी ज़ुबैदा खे चयो त मां तव्हांखे अञा वधीक तमाशो ॾेखारींदमि जेकॾहिं मुंहिंजे परनि वारो लिबास उहो घुराइजो त मां तव्हांखे अञा वधीक तमाशो ॾेखारींदमि। उहो किथे आहे उहो ॿुधाईं त मुंहिंजे घर में पूरियल आहे पेतीअ में, जेको हुननि पोड़ीअ खां बेवस करे ऐं चाबियूं वरितियूं ऐं पंहिंजे वज़ीर मसरूर खे चयईं त वञ ऐं वञी इहो जेका आहे सो लिबास परनि वारो खणी आ। मसरूर उन खां चाबियूं वठी ऐं वियो घर। पोड़ी परेशान त पण मां अजायो हिन जो चवणु कयो, मां हिन खे छो हमाम में वठी हुयसि, हे त हिन जो रुॻो को बसि बहानो हो हिन खे हेॾे अचण जो। मसरूर इन जे घर आयो, अची कोठीअ जो दरवाज़ो खोले उते अची खोटराई कयनि त बराबरि पेती निकिती। उन पेतीअ खे खोलियुनि त उन पेतीअ मां परनि जो लिबास निकितो। मसरूर हो परनि वारो लिबास खणी ऐं शहज़ादी ज़ुबैदा वटि आयो। ज़ुबैदा ॾिठो हुनजी कारीगरी ते ॾाढो हुनखे अजब आयो त छा त लिबास जी कारीगरी आहे। हिन छोकिरीअ खे ॾिनो, चईं हीअ आहे तुंहिंजो परनि जो लिबास। हुन चयो त हा। हिन जो पंहिंजो लिबास ॾिठो, ॾाढी ख़ुशि थी। ज़ुबैदा खां लिबास वरितईं, उथलाए पुथलाए ॾिठईं त बराबरि साॻियो आहे, सही सलामत आहे, किथां बि को भॻो टुटो कोन्हे, ज़ियान न थियो आहे। शहज़ादी खां हिन लिबास वरितो, ॿिए कमरे में वेही ऐं लिबास खोलियईं। लिबास खोले ऐं उहो लिबास पातईं। लिबास पातईं, पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे पंहिंजे हंज में वेहारे। जीअं हंज में वेहारे ऐं हुन लिबास पातो त हूअ झिरकी थी वई। आई ज़ुबैदा जे साम्हूं। ज़ुबैदा ऐं ॿिया जेके माण्हू हुआ सभु अजब में अची विया, परेशान थी विया। अड़े हे छा थियो? हाणे हीअ उते झिरकी वांगुरु हलणु लॻी। ॿई ॿारड़ा हुजनि, उहे बि नंढड़ा बचड़ा हुजनि। हिन सां गॾु माण्हू ॾिसनि पिया, चिताए ॾिसनि पिया, अजब पिया कनि। हिन ॻाल्हायो, ज़ुबैदा खे चईं त राणी ॾिस कीअं लॻी? ज़बरदस्त। चईं हाणे मां तव्हांखे उहो ॾेखारींदसि जेको इन खां वधीक अजीब हूंदो। ईअं चई हिन पंहिंजा पर खोलिया ऐं पंहिंजे जेके पुट हुयसि, हाणे उहे बि झिरकीअ जा बचा थिया। उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजे परनि ते वेहारे ऐं उॾामी साम्हूं हिकिड़ो गुंबज़ हुयो, वञी उन गुंबज़ ते वेठी। माण्हू सभु ईअं अखियूं फाड़े पिया ॾिसनि। वाह जो करतब ॾेखारियो अथई, वाह जी जादूगरी ॾेखारी अथई, असां अॼु ॾींहं ताईं न ॾिठो। शहज़ादी ज़ुबैदा उतां हिन खे ॾिसी ऐं चयईं त हाणे तूं हेठि अचु, बराबरि असां अॼु ॾींहं ताईं अहिड़ो कमाल न ॾिठो आहे। छोकिरी चयो त राणी कॾहिं ईअं बि थियो आहे छा त को वियो हुजे वरी मोटियो हुजे? हाणे मुंहिंजो मोटणु न आहे। पोड़ी ॿुधे पई, पोड़ी वीचारी खे अची लॻी सिर जी। हिन उतां ई हुन पोड़ीअ खे चयो त मूंखे तुंहिंजी हाल ते रहम बचे थो, पर मां छा कयां, मूंखे पंहिंजे मुल्क वञिणो आहे। हाणे जॾहिं तुंहिंजो पुटु मोटी अचे न, जॾहिं तुंहिंजो पुटु यानी मुंहिंजो मुड़ुसु मोटी अचे ऐं जेकॾहिं हुनखे लॻे मुंहिंजी सिक त चइजांसि त फिलाणो ॿेट जेको आहे उते अचे, मां उते हिन सां मिलंदुमि। परे जो हिकिड़ो ॿेट हिनखे ॾिस। ईअं चई हीअ बचनि समेत ईअं पर जो उॾाई
त बचनि समेत ईअं उॾामी वेई हली, सभु ॾिसनि पिया। पोड़ी रोअण लॻी, दाहूं करणु लॻी, पंहिंजे मुंहं खे धकु हणणु लॻी, वठी कूकूं करणु लॻी। ओ ईअं फ़ाको करे किरी पई, बेहोश थी वई। हाणे पोड़ीअ वीचारी खे पंहिंजे पुट जो पियो थिए त मूंखे पुटु झले वियो हो, मूंखां ही केॾी ग़लती थी वई। हिनखे होश में आंदो न शहज़ादी ज़ुबैदा, उहा बि ॾाढी परेशान थी। त बराबरि पोड़ी जॾहिं लहराए पई त असां ज़ोरी हुकम छो कयोसीं। पोड़ीअ खे ज़ुबैदा चयो त मूंखे इहा ख़बर न हुई त ईअं थींदो। जिन तूं मूंखे ईअं ॿुधाई हा त हीअ जिननि मां आहे त मां तोसां ज़िद न कयां। मूंखे कहिड़ी ख़बर, तो बि मूंखे कोन ॿुधायो। मां ईअं सम्झो त तूं नटाईं थी, मां तॾहिं इहो तोसां ज़िद कयो। मां तोखां तॾहिं चाबियूं ज़ोरी वरितियूं। मूंखे इहा ख़बर हुजे हा न त मां इहो कमु न कयां हा, न हिनखे इहे कपिड़ा पाइणु ॾियां हा, न वञे हा, न तुंहिंजे इहे पंहिंजा बचा पाण सां गॾु वठी वञे हा। बराबरि असांखां अणॼाण में ग़लती थी आहे, मूंखे माफ़ु कर। शहज़ादी हिनखे चयो। पोड़ी छा थी करे सघे हुनखे? पोड़ी चयसि मां तोखे माफ़ु कयो। भला हाणे बादशाह जी ज़ाल खे पोड़ी चए वीचारी छा करे। आई रोंदी रोंदी आई पंहिंजे घर पहुती, ॾाढो रोए पई, ॾाढो रोए पई। रोंदे रोंदे वरी वीचारी बेहोश थी वई। नेठि होश में आई। हिन छा कयो जो अॻ में पुटु गुम थियो हुओसि त पुट जी क़बर ठाहे ऐं ॾींहं राति उन ते वेठी हूंदी। हाणे हिन छा कयो जो वरी 3 क़बरूं ठाही, हिकिड़ी क़बर वॾी, 2 क़बरूं नंढियूं, हिकिड़ी पंहिंजे नुंहं जी, 2 पंहिंजे पोटनि जूं। उते वेही पार कढी वेठी पई रोए। 3 क़बरूं ठाही, ॾींहं राति उते वेठी पेरुनी। हाणे हेॾां हिन पोड़ीअ जो हाल, होॾां हसन वियो होॾे पंहिंजी भेनरुनि ॾे जो चङे टाइम खां पोइ वियो हो। भेनरुनि बि हिनखे छॾियो कोन पिए। तव्हां त 3 महीना हे उते रहियो, 3 महीना हेठि 3 महीना जे थिया। हिन हसन हिननि खे चयो त अॻ में त माउ हुअसि, हाणे ज़ाल ॿार। हसन हिननि खे चयो त मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे मुल्क वञा। हिननि ॾाढियूं सूखड़ियूं पाखड़ियूं वरी हिनखे ॾिनियूं, ॾाढियूं सूखड़ियूं पाखड़ियूं वरी हिनखे ॾिननि। ॾाचियूं घुराइनि, हिकिड़ी ॾाचीअ ते उहे सूखड़ियूं पाखड़ियूं, खाधे पीते जो सामान। ॿी ॾाची हसन जे लाइ। हे हसन खे छॾणु हलनि पियूं। हसन हिननि खे चयो त तव्हां बसि हिते हुजो, बसि मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा। मूंखे घणो टाइम थी वियो आहे, अलाए छो मूंखे बि खुटको लॻो पियो आहे त अलाह ख़ैरु करे, अलाए होॾां छा थियो। मां हेॾो टाइम हिते रहियो आहियां। हे हिननि खां मोकिलणु लॻो। छोकिरी जेका नंढी जंहिं हिनखे पंहिंजी भाउ कयो हो, उहा हिनखे भाकुर पाए मिली, पर रोई रोई उहा बेहोश थी वई। ॼणो आहे हिनखे छॾे न पई त जेकर तूं न वञ। नेठि आख़िर हिननि खां मोकिलाए हीअं हलियो। ॾींहं राति हलो हलां नेठि अची बगदाद पहुतो। हाणे हिन वीचारे खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे वञण खां पोइ छा थियो। आयो घर, इहा ई आस कयूं आयो त माउ सां मिलां, ज़ाल सां मिलां, ॿारनि सां मिलां। जीअं अंदरि आयो त हिनखे माउ जे रोअण जो आवाज़ु आयो। छिरको अची वियुसि, अंदरि भॻो, ॾिसे त माउ रोए थी पई, सफ़ा ई कमज़ोर थी वई आहे। माउ ॻाल्हाए न पई सघे। हेॾे होॾे ॾिठई न ज़ाल न ॿार। माउ खां पुछई मां मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजा ॿार। माई वीचारी अची रोअण में पई, माई खां आवाज़ ई न पियो निकिरे। वरी हसन हेॾे होॾे भॻो, पर किथां बि न हिनखे ज़ाल ॾिसण में आई, न ॿार ॾिसण में आई। उन कमरे में वियो, ॾिसे त उन कमरे में जिथे हिन पाण इहा पेती पूरे रखी, ॾिसे त खॾ खोटरी पई आहे, पेती खुली पई। पेती खुली पई आहे, ॾिठई त लिबास बि कोन्हे। सम्झी वियो त ज़ाल खे इहो लिबास हथु अची वियो। उहा ॿारनि खे खणी उॾामी वई आहे। माउ खां वरी पुछई अमां ॾे ख़बर आहे छा थियो। माउ चयसि बसि अबा मूंखां ग़लती थी वई, मूंखां ग़लती थी वई। माउ हिनखे सॼो इहो अहवालु ॿुधायो त मूंसां हुन बहानो कयो त मूंखे हमाम ते वठी हल, उते वॾो तमाशो थियो। उतां वरी पोइ हीअ हारून रशीद जी ज़ाल वटि आई
उते वरी हुन इहो नमूनो कयो त मां अञा तव्हांखे करतब ॾेखारींदुसि जेकॾहिं मां इहे कपिड़ा पायां उहे मुंहिंजा कपिड़ा। पोइ अलाए चईंदा भाउ हिन खे कीअं हिन ॿुधो त इहे असांजे घर में पूरियल आहिनि। सॼो मतिलबु हिन वीचारी जो किसो हिन खे पोड़े हिन खे ॿुधायो असां। माउ खे छा करे, पर माउ बि वीचारी बेवस हुई। माउ बि वीचारी बेवस हुई। ॾाढो परेशान थियो त हाणे छा कयां। हे बि माउ सां गॾु उते वेठो पियो रोए, माणस बि रोए पई, हे बि वेठो पियो रोए। अकुल कमु न पियो करेसि त हाणे छा कयां। 4-5 ॾींहं इन जी इहा हालत थी। माउ सां गॾु उन क़बर ते वेठो हुजे, क़बरुनि ते वेठो हुजे, पियो रोए। हाणे माउ हिन खे पई सम्झाए त भाउ रो न, पर हे माउ जो चवणु कोन करे, हे साॻियो वेठो रोए। हिकिड़ी राति ईअं रोंदे रोंदे हिन खे उते निंड वेठी पई। हिन ख्वाबु ॾिठो, पंहिंजी ज़ाल खे ॾिठई त उहा ॾाढी ग़मगीन आहे, रोए थी पई। पंहिंजी ज़ाल खे ॾिठई त उहा ॾाढी ग़मगीन आहे पर ऐं रोए थी पई। हे छिरको भरे उथी वेठो। ॾींहुं थियो, वरी साॻियो हुनजो उहो रोअणु पेटणु। पूरो महीनो हिन जो इहो। पोइ राति जो बि पियो जाॻे, केॾी महिल हिन खे निंड खणी वञे, खाइणु पीअणु घटि थी वियुसि। अकुल कमु कोन पियो करेसि त छा कयां। नेठि हिन खे ज़हन में आयो त इहो वरी बि मसइलो मुंहिंजो हलु थींदो त पंहिंजी भेनरुनि वटां थी। मूंखे ज़ाल मोटाए ॾींदियूं त वरी बि इहे मोटाए ॾींदियूं। माउ खे ॿुधाई त मां वञा थो भेनरुनि ॾे ऐं मुंहिंजी मुराद पूरी थींदी उतां। इहो इरादो करे भेनरुनि हिन खे उहो तबलो ॾिनो हो जेको नंढिड़ो जादूअ जो, उहो वॼाई, ॾातियूं आयूं। भेनरुनि लाइ सूखड़ियूं पाखड़ियूं कयईं। माउ खे छॾे ऐं भेनरुनि ॾे रवानो। तव्हां त हलंदो हलंदो अची नेठि भेनरुनि ते पढ़ो। भेनरुनि जो हिन खे जल्दी मोटंदे ॾिठो, भेनरूं बि ॾाढियूं ख़ुशि थियूं। अदा जल्दी मोटी आहीं, तूं त तरसी कोन पियो, जल्दी मोटी आहीं। हे रोअणु लॻो। हे जो रोए पियो त हे 7 भेनरूं हिनजी चौधारी वेही, उन्हनि खे बि हाणे मतिलबु हिन सां ॼण प्यारु थी वियो हो। हिन खे उहे भाउ सम्झंदियूं। हिन खे जो रोअंदे ॾिठुनि सम्झी वई त हिन सां का आहे। हिन जे चौधारी वेही उहे बि ईअं रोअणु लॻा। नेठि हिन खां पुछियुनि, दादा रोई छो थो, ॻाल्हि त कर न, छा थियो आहे। हिन ॿुधाइनि त मां हेॾे तव्हां ॾे आयो हुउसि। मुंहिंजी माउ वीचारी खे उहा ठगी करे मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजा ॿार जेके हुआ उहे खणी ऐं उॾामी वई। उन जे करे मां परेशान। हुननि जो ॿुधो इहो, हुननि खे बि ॾाढो अफ़सोस थियो त माना तूं असां वटि आई, तंहिंजे माना तुंहिंजे इन गैरहाज़ुरीअ में तूं सोचींदो हुन जे करे हिननि ॾे न वञा हा त न थिए हा इहो। अदा भला ॾे ख़बर, वेंदे हुन कुझु चयो, को ॾस पतो ॾिनई। हसन चयो त हा, मुंहिंजी माउ खे इहो नियापो ॾेई वई त जेकॾहिं तुंहिंजे पुट खे सिक लॻे त फलाणा जेके ॿेट आहिनि उन ॿेटनि में पंहिंजे पुट खे चइजांइ त उते अचे। हिननि जो ॿुधो त हे कंध धूअण लॻी ऐं सोच में पइजी वई। 7 भेनरूं। हसन ॾिठो त हिक ॿिए ॾे पंहिंजियूं निहारनि, माना ॼण कमु को ॻोरो हो। कंध हेठि कयूं, सोच में अची।
ईअं करे हिन हसन खे चयो त हसन तूं पंहिंजो हथु मथे कर। हसन खे चवनि त हसन तूं पंहिंजो हथु मथे कर। हथु मथे कर, एॾो मथे कर, एॾो मथे कर, ईअं ॼण आसमान ताईं तुंहिंजो हथु वञे त तोखे ज़ाल तुंहिंजी मिली। हाणे हिन हीअं हथु मथे खयूं, पर हथु मथे केॾो आसमान ते वेंदो। वरी रोअण लॻो त माना ॼण मूंसां भोग थियूं कनि, मूंसां भोग थियूं कनि। नंढी भेण जेका हुअसि, जंहिं हिनखे पहिरियों पंहिंजो भाउ कयो, उन हिनखे भाकुर जी पातो। हिनखे चई दादा परेशान न थी, सब्रु कर, अलाह कंदो त तुंहिंजो मुराद पूरी थी, दिलि मज़बूत कर। हाणे तूं तरस हिते, अलाह ख़ैरु करे, असां कान का कोशिशि कयूं था ऐं अलाह साईं चाहियो त तोखे तुंहिंजी ज़ाल ऐं तुंहिंजा ॿार ज़रूरु असां मिलाईंदासीं। हसन वेठो पियो रोए। भेण पई पुछेसि भला ॾे ख़बर उहो छो तव्हांखे छॾी वई, छो ॾामी वई? हिन चयो त उहो त असांखे ॿुधायूं कोन। चई अदा तूं जॾहिं हितां हिनखे वठी पियो वञी त दिलि मुंहिंजी चए पई त मां तोखे चवां त हिन जो इहो जेको न परन वारो लिबास आहे इहो तूं साड़े छॾ, न हूंदो न तोखे खुटको थींदो। पर अलाए छो मूंखां इहा ॻाल्हि विसरी पियो, न त पहिरियों मां इहो सोचियो हो त तोखे चवंदसि त इहो परन वारो लिबास ई तूं हिन जो साड़े छॾ, न हूंदो न वरी हिनखे इहो मिलंदो न उॾामंदी। पर मूंखां ॻाल्हि वई विसरी। हे परेशान हुजे, हिनखे परेशान ॾिसी हीअ वई पंहिंजी भेनरुनि ॾे, नंढी भेण वरी पंहिंजी भेनरुनि ॾे वई, पंहिंजी भेनरुनि खे पेरनि ते किरी पई त मुंहिंजे भाउ जे हालत ते रहम कयो, मुंहिंजे भाउ जी मदद कयो, मुंहिंजे भाउ जी मदद कयो त हुनखे ॿार बचा पंहिंजा मिलनि। ऐं का न का अहिड़ी का तदबीर कयो, का कोशिशि कयो जो हिनखे उन ॿेटनि ते पहुचाए। ईअं चई भेनरुनि जे अॻियां उहो रोअण लॻी। हुननि चयसि त जे तूं भाउ कयो अथसि, असां बि हिनखे पंहिंजो भाउ कयो आहे, तूं परेशान न थी, असांखे पाण हिन जी आहे, असां पाण हिन कोशिशि में आहियूं, अलाह चाहियो त इन जी मुराद पूरी कंदासीं। पर फ़िलहालु हसन सब्रु करे, असांजो बकुल कमु कोन थो करे त हिनखे हुते पहुचायूं त पहुचायूं कीअं। हसन वे तरस हिते सब्रु कर। अॻ में हसन रहंदो हो, शिकार ते वञे घुमे फिरे, हिन महिल हसन वेठो हुजे, आणे ॼणसि खाइण पीअण जूं शयूं न खाए न पीए, ओ बसि ईअं मिड़ई बसि जेरे रहण जे लाइ सॼो ॾींहुं चुप, हे भोग कनिसि, हे हिन सां ॻाल्हाइनि पर हे हुननि सां ॻाल्हाए ई कोन। हसन इन हाल में हिननि वटि पूरो साल रहियो, पूरो साल हसन हिननि वटि रहियो। का राह निकिरे न पई जो हसन खे हे उते पहुचाए, पर हे इन ट्रोड़ में हुयूं त माना का राह निकिरे त हसन खे पहुचाए। हिननि खे बि हसन ते ॾाढो रहम पिए आयो। वधि खां वधि जेका हीअ सा नंढी भेण, उहा नंढी भेण असुलु भेनरुनि जो ईअं सम्झणु आराम फिटाए छॾियो। हिननि भेनरुनि जो हिकिड़ो चाचो हो, अब्दुल कुदूस नालो हुयुसि। उहो वरी हिन 7 भेनरुनि में जेका वॾी भेण हुई न, उन सां उनजी ॾाढी मोहबत हूंदी, पंहिंजी भाइटी वॾी जेका उन सां। हर साल में उहो साल में हिकिड़ो दफ़ो हिननि सां मिलणु ज़रूरु ईंदो। साल में हिननि वटि ईंदो हिकिड़ो दफ़ो। पोइ हिकिड़े दफ़े हिननि हिन सां हसन जी बि ॻाल्हि कई, छो जो हसन खे बि हाणे हिननि वटि साल थी विया, हसन खे हिननि भाउ कयो त हुननि हसन जी हुन सां ॻाल्हि कई त जीअं मजूसी जेको हसन सां कई हुई, उहा सॼो हुनखे किसो पंहिंजे चाचे खे ॿुधायो। हुन पंहिंजी जेका वॾी भाइटी हुअसि, उनखे हिकिड़ी थेली ॾिनी हुई, उन में ख़ुशबू हुई। पोइ भाइटी खे पंहिंजी खे चयईं त कॾहिं बि न का मुश्किल अचई या का तकलीफ़ अचई, का ज़रूरत पवई न त हे जेके ख़ुशबू हुई न, बाहि ॿारे उन्हनि में
ये खुशबू बाहि में विझजां, बाहि में विझी मुंहिंजो नालो खणजां त मां मतिलबु तुंहिंजो मतिलबु पूरो थी वियो। इन खे साल थी वियो जो इहो चाचो हिन सां मिली वियो हो, हिन खे इहा ॻाल्हि करे वियो, इहे शयूं ॾेई वियो। ईअं वेठे वेठे हिन भेनरुनि खे इहो चाचो यादि अची वियो। साल थियो आहे, चाचो नाहे आयो। खुशबू वारी आहे थेली त खणी अचो, बाहि ॿारियो। हिननि बाहि ॿारे उहा खुशबू वारी जेका थेली, उहा थेली खोलियनि, उन मां थोरी खुशबू कढी बाहि में विझी, बाहि में विझी ऐं पंहिंजे चाचे जो नालो खयो। अञा खुशबू सड़ी कान हुई त ईअं साम्हूं ॾिठनि त ईअं धूड़ थी ऐं थोरी देरि में हिकिड़ो हाथी ईअं चींघूं कंदो, आवाज़ कंदो आयो ऐं उन ते हिकिड़ो पोढ़ो माण्हू वेठो, हाथीअ ते सुवार हो। छोकिरनि जी नज़र जीअं उन ते पई त ॾिठुनि त उहो पंहिंजे हथनि सां हिननि ॾे इशारा पियो करे, हथनि सां हिननि ॾे इशारा पियो करे। हे निहारनि पियूं, नेठि अची हिननि वटि उहो पहुतो, लथो हाथीअ तां हिननि सां मिलियो, सलाम कई, वेठो। चाचो हो हिननि। छोकिरनि पुछियुसि त छो चाचा हिन दफ़े देरि सां आई? चई मां बि हिन महिल अञा ईअं सम्झो त पंहिंजे घरवारी सां वेठो हुउसि त ईअं मूंखे खुशबू आई, सम्झुमि त तव्हां मूंखे यादि कयो आहे, मां हिन हाथीअ ते चढ़ी अची तव्हां वटि पहुतो। ख़ैरु त आहे, अचां हा मां, तव्हां मूंखे घुरायो आहे, ख़ैरु त आहे। हिननि पहिरियों त इहो चयसि त चाचा सिक लॻी, साल थियो हो। चई त मां सुभाणे तव्हां ॾे अचां हा, पर अॼु तव्हां मूंखे तकड़ में घुराए वठो। चाचे हाल अहिवाल हिननि खां वरिता। जे हाणे वॾी जेका छोकिरी हुई, जेका हिनखे प्यारी हुई, भाइटी, उन हिनखे चयो त चाचा तोखे असां यादि हूंदो त अॻे साल हसन जो तोखे असां वाक़ियो ॿुधायोसीं त कीअं हुनखे मजूसी ठॻीअ सां वठी आयो, ऐं इहो बि तोखे ॿुधायोसीं त हुनजी असां कीअं शादी कराईसीं। सॼो तोखे असां चाचा ॻाल्हि कईसीं। चई हा बाबू छा थियो? चाचा हाणे हिन जी ज़ाल ॿिनि ॿारनि समेत हुनजी गैर मौजूदगी में, छो जो हू हो असां वटि हिते आयल, हिन जा ॿार खणी पंहिंजे मुल्क वई आहे। वेंदे वेंदे हिन जी माउ खे इहो नियापो ॾेई वई त जेकॾहिं मूं सां मिलण जी सिक लॻेसि, मिलण जी तमना थिएसि त फिलाणनि ॿेटनि में अचे। हाणे हसन असां वटि वेठो आहे, असांजो अकुलु कमु कोन थो करे, असांखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त असां हसन खे हुते कीअं पहुचायूं। तोखे तकलीफ़ असां चाचा इन जे करे ॾिनी आहे, हाणे तूं का वार कर। चाचंसि बि जो इहा ॻाल्हि ॿुधी त चाचंसि बि फ़िलहालु ईअं सफ़ा सोच में अची वियो, सोच में अची वियो, टुॿीअ में अची वियो। कंधु हेठि करे ऐं आङुरियुनि सां ज़मीन ते हिन लीका पाता, लीका पाइणु लॻो। उन खां पोइ वरी पंहिंजो कंधु धोअणु लॻो, कंधु धोअणु लॻियो ऐं हेॾे होॾे ॾिसे पियो। हसन परते वेठो हुजे पर हसन हिन खे ॾिसे पियो। छोकिरनि चयसि त चाचा छा थियो, महिरबानी कर ॿुधाए न असांखे छा थियो। छोकिरियुनि खे चई त मुंहिंजूं धीअर, इन जे माण्हूअ जी तव्हां ॻाल्हि थियूं कयो न, इन त बेकार पंहिंजी जान खणी जोखन में विधी आहे, मुफ़्त में थो
मौत खे पियो तलबे, ख़तरनाक चीज़ शयुनि सां पियो थो मुक़ाबिलो करे। छो जो जेको इहो ॿेट तव्हां ॾसियो थियूं न, हिते पहुचणु ॾाढो ॾुखियो आहे। ॾाढो ॾुखियो छा, पर नामुमकिन आहे, नामुमकिन। छोकिरियुनि जो ॿुधो इहा ॻाल्हि, छोकिरियुनि हसन खे सॾु कई। हसन आयो, अची हिन जे चाचे सां मिलियो। चाचा से हिनखे पाण सां गॾु विया। छोकिरियुनि चयसि त चाचा, जेको न तूं असांखे ॿुधायो आहे, हीअ असांजो भाउ अथई, 7 भेनरुनि जो ईअं सम्झ असांजो भाउ अथई। सो तकलीफ़ बि तोखे असां इन जे करे ॾिनी आहे। हाणे जेका तूं ॻाल्हि कई आहे न, असांजे भाउ खे तूं पाण सम्झ। हिन हसन खे चयो त भाउ, जेको न तूं इहो ॿेट ॾसींदो न, हिते पहुचणु ॾाढो नामुमकिन आहे। भले तुंहिंजे कब्ज़े में जिन हुजनि, देव हुजनि, पर भाउ हिते पहुचणु ॾाढो ॾुखियो आहे। ॾुखियो छा, पर नामुमकिन आहे। हितां इहे जेके ॿेट थो ॾसीं, इन्हनि ॿेटनि जे विच में 7 वादियूं आहिनि, 7 वॾा जबल आहिनि ऐं 7 समुंड आहिनि। तूं कीअं पहुची सघंदी आहे भाउ हुते? तोखे हुते केरु पहुचाईंदो? तंहिंजे करे भाउ तूं हिननि जो भाउ आहे, ईअं सम्झ तूं मुंहिंजो बि भाटियो। मूंखे तुंहिंजी हालत ते रहम थो अचे। अॼु पाण खे तबाह न कर, मुंहिंजी सलाह मञ त मुल्क पंहिंजे मोटी आहे, पाण खे तकलीफ़ुनि में न विझ। मां तोखे सही सलाह पियो ॾियां, हिननि जो भाउ आहे त तूं मुंहिंजो भाटियो। छो जो इहो कमु तमामु नामुमकिन आहे। हसन सॼो साल इन इंतज़ार में त वीचारो वेठो। हिननि बि पियो चयसि त असां का न का राह कढंदियूंसीं। वरी जो चाचो हिन जो आयो त हिनखे इहा उमेद थी त मन का राह निकिरे। हाणे रही खुई जेका आस हुई, उहा बि हिन जी आस निराश करे पियो ऐं रोअणु लॻो। हे जो रोए पियो त हुननि खे ॾुखु थियो, पर उहा जेका नंढी छोकिरी उहा बाक़ाइदे ईअं पाण खे मुंहं खे ईअं धकणु लॻी, रड़ियूं करणु लॻी। हिन खे रोंदो ॾिस। भाटीअ खे जो रोंदो ॾिठईं त चाचो बि परेशान थी वियो त भला हे मां इन खां अचां न हा, जे आयुसि त अहिड़ी हिननि सां ॻाल्हि कयमि छो। हे उथियो, भाटीअ खे वञी खईं, भाटीअ खे बि खईं। हसन रोए पियो। हसन खे चईं त यार तूं करीं त मूंखे ॾाढो बेवस थियो, तमामु कमु ॾुखियो आहे, पर भला हाणे तरस, अलाह चाहियो त तुंहिंजी मुराद पूरी थींदी। बसि हाणे हल मूंसां तूं उथ। छो जो मां तुंहिंजे करे हिन पंहिंजे भाटियुनि खे ईअं रोंदो ॾिसी नथो सघां। तुंहिंजो इहो न थींदो त मुंहिंजियूं भाटियूं बि ईअं सम्झ परेशान हूंदियूं। हाणे मां बि ॼण मजबूर थी पियो आहियां, तंहिंजे करे बसि हाणे उथ, दिलि मज़बूत कर, हल बसि मूंसां गॾु। हसन उथियो, छोकिरियुनि खां मोकिलाईं। हिन पंहिंजे भाइटियुनि खां मोकिलायो, हे हुन सां चाचा सां गॾु रवानो। ख़ुशि पियो थिए ॾाढो त हाणे मुंहिंजो मतिलबु पूरो थींदो। शेख वरी हाथी घुराया, हिकिड़े ते पाण चढ़ियो, हिकिड़े ते हसन खे विहारियो। 3 ॾींहं 3 रातियूं बिजली जीअं हले न, ईअं बिजलीअ जी रफ़्तार सां हलंदा रहिया। हलंदा हलंदा हिकिड़ो वॾो जबल हुजे नीरे रंग जो, उते अची पहुता। उते अची पहुता। जेॾी महिल उते पहुता, हे लथा। उन जबल जे विच में हिकिड़ो खूह हो।
उन खूह में हिननि ॾिठो हिकिड़ो लोहो दरवाज़ो लॻल हो। हिन हसन खे पाण सां गॾु वरितो, अची उन खूह में जेको दरवाज़ो हुयो उन दरवाज़े खे हिननि खड़कायो, दरवाज़ो खड़कायो, दर खुलियो। दर जो खुलियो त उन मां हिकिड़ो देव वांगुरु कारो हुजे पर उघाड़ो हुजे, उहो निकितो। उनजे हिकिड़े हथ में तलवार हुई, ॿिए हथ में ढाल हुई। जीअं शेख ते हिन ते नज़र पियसि, अब्दुल कुदूस ते जीअं हुनजी नज़र पई त हुन तलवार बि उछलाई, ढाल बि उछलाई ऐं झुकी शेख जे हथ पकिड़े उनखे चुमियो। शेख हसन जो हथु पकिड़े अंदरि वियो। हाणे उहो जेको ग़ुलाम हुजे उहो हिननि जे पोयां, हुन दरवाज़े खे तालो लॻायो। अंदरि आया त गार हुयो हिकिड़ो वॾो, हसन ॾिठो वॾो हिकिड़ो गार हो। उन में ईअं मेल खन हलिया त हिकिड़े वॾे मैदान में पहुता। उते हिननि ॾिठो त हिकिड़ा ठुल्ह लॻल हुया, उन ठुल्हनि में दरवाज़ो हो, शेख हिकिड़ो दरवाज़ो खोलियो, हसन खे चई त तूं हिते दर ते वेह, अंदरि न अचिजांइ, मां मोटी थो अचां। हीअ अंदरि दरवाज़े ॾे वञी ऐं अंदरां दर ॾिनई। हसन वेठो हुजे, थोरी देरि गुज़री त अब्दुल कुदूस हिकिड़ो घोड़ो काहे आयो, ज़ैन ऐं लगाम लॻल हुजे। शेख उहो घोड़ो हसन खे ॾिनो, हसन खे चई घोड़े ते चढ़। वरी उते ई पासे में हिननि ॾिठो त ॿियो दरवाज़ो हुयो। शेख वरी उहो दर खोलियईं, अंदरि जो वञे त वॾो हिकिड़ो झंगल हुजे वॾो। हसन घोड़े ते चढ़ियल हुजे, ॿई उन झंग में दाख़िल थिया। शेख हसन खे हिकिड़ो ख़तु ॾिनो, हिनखे चई अब हाणे ख़तु वठि, हिन घोड़े ते चढ़, घोड़े खे हलाए, जेसि ताईं इहो वञे तूं वञ। जॾहिं न तूं ॾिसी त अहिड़ो ई हिकिड़ो गार हुजे, उन गार जे दरवाज़े ते अची घोड़ो बीहे त तूं घोड़े तां लहिजांइ, घोड़े खे छॾे ॾिजांइ। घोड़े खे जीअं तूं छॾींदे न त घोड़ो अंदरि हलियो वेंदो, पर तूं घोड़े सां गॾु न वञजांइ। 5 ॾींहं गार जे दरवाज़े ते उते तरसजांइ, 5 ॾींहं, परेशान बि न थिजांइ। 6हों ॾींहुं थींदो त हिकिड़ो कारे रंग जो माण्हू, पर हूंदो पोड़ो, 6हें ॾींहुं उहो तो वटि ईंदो। उन जा कपिड़ा बि कारा हूंदा, ॾाढी अछी हूंदसि धुन ताईं। उनखे जीअं ॾिसी त उनजा हथ पकिड़े हथ चुमिजांइ ऐं उनजे चोले जो दामन पकिड़िजांइ। पोइ उनजे अॻियां तूं वेही लीलाइजांइ, रोइजांइ, एॾो रोज़ हुनखे रहमत। पोइ हू तोखां पुछंदो त तोखे खपे छा। जॾहिं हिन तोखां इहो सुवालु करई, पोइ उनखे हीउ ख़तु ॾिजांइ। हू तोखां ख़तु वठंदो, पर तोसां ॻाल्हाईंदो न। ख़तु वठंदो, पढ़ंदो, पर तोसां तोॾे न ॻाल्हाईंदो, तोसां न ॻाल्हाईंदो। तोखे हुते अकेलो छॾे अंदरि हलियो वेंदो, वेठो हुजे। वरी पूरा 5 ॾींहं हुते वेठो हुजे। 6हें ॾींहुं वरी इंतज़ारु कजांइ हुनजो। 6हें ॾींहुं वरी उहो ईंदो। 6हें ॾींहुं जीअं अचे सम्झी वञजांइ त तुंहिंजी मुराद पूरी थी। जेकॾहिं हुनजो को ग़ुलाम अचे
त सम्झजां त तोखे क़तलु करणु थो चाहे इहो माण्हू, न त हू पाण ईंदो। सो अबा हाणे इहो अथई, कमु ॾुखियो थी, पंहिंजी जान जोखे में विझी, हाणे मूंखां जेतिरो थी सघियो मां तोसां कयो आहे कि हाणे पंहिंजी जान जोखे में विझी ऐं इहो सॼो सफ़र करी त जी बिस्मिल्लाह। मां तोखे सभु ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे। हाणे जेकॾहिं तूं पंहिंजी भेनरुनि ॾे वापसि वञणु चाहीं, कमु ॾुखियो थी, भेनरुनि ॾे वापसि वञणु चाहीं त हाथी मुंहिंजो हाज़ुरु आहे, उहो तोखे मुंहिंजे भाइटियुनि वटि छॾे ईंदो, उहे वरी तोखे पंहिंजे मुल्क पहुचाईंदो, ऐं अलाह कंदो इन खां वधीक बहितर तोखे ज़ाल मिलंदी। हसन चयो त न, मां जेसि ताईं इहो पंहिंजो मतिलबु पूरो न कंदुसि न, मां मोटंदुसि। शेख सम्झी वियो त हिनखे छा बि चवंदुसि हिन ते को असरु न पवंदो, बसि ही पंहिंजो सिर तरी ते रखी वेठो आहे। हिनखे चई त भाउ तूं जेके न इहे ॿेट थो चईं, उहे 7 ॿेट आहिनि, उते वॾो वॾो हिकिड़ो अज़ीम लश्कर आहे, ऐं उन लश्कर में रुॻो कुंवारियूं छोकिरियूं, ऐं उन ॿेटनि में सिर्फ़ु शैतान, जिन, जादूगर ऐं क़िस्म क़िस्म जा देव रहंदा। जेको बि ओॾे वियो आहे त कॾहिं मोटियो न आहे, मुंहिंजे सम्झ में त को अॼु ॾींहं ताईं मोटियो न आहे, मां न ॿुधो आहे त को मोटियो। मां तोखे वरी बि चवां थो